बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू एनालिसिस रूम। नाज़रीन जी तव्हांखे ख़बर आहे त जो कि वॾे में वॾी ख़बर त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे लाइ जेको उन्हनि जो फ़ैसिलो महफ़ूज़ थियल हुयो मख़सूस सीट्स बाबति उन जी दरख़्वास्त खे बाक़ाइदा तौर ते रद्द करे छॾियो आहे। जो मतिलबु इहो आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे जेको उहे एक्सपेक्ट कनि पिया त उन्हनि खे मख़सूस सीट्स मख़सूस नशिस्तूं मिलंदियूं, पर फ़ैसिले अचण खां पोइ इहा बाक़ाइदा तौर ते ख़बर पइजी वई आहे त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इहो फ़ैसिलो करे छॾियो आहे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मख़सूस नशिस्तूं मख़सूस सीट्स न मिलंदियूं हाणे। ऐं इन्हीअ खां पोइ ज़ाहिरा जीअं त तव्हांखे ख़बर आहे त रिएक्शन ईंदो आहे, पार्टीज़ जे ख़िलाफ़ फ़ैसिलो ईंदो आहे। त सिमिलरली हिते PTI जो बि इहो ई चवणु आहे त हू इन फ़ैसिले खे न क़बूल कनि पिया ऐं सुप्रीम कोर्ट में वञी करे चैलेंज कंदा। इन फ़ैसिले ते असीं वधीक ॻाल्हि कंदासीं त हीउ जेको फ़ैसिलो आहे इन मां छा मुराद आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जेकॾहिं सीट्स हिननि खे नथो ॾे। पर जॾहिं असीं तफ़सील में फ़ैसिले खे वञी करे स्टडी कयूं था इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जे मख़सूस सीट्स वारो जेको फ़ैसिलो असीं ॻाल्हि कयूं था त हू चवंदा त जेकॾहिं हाणे मख़सूस सीट्स हिननि खे नथियूं मिलनि ऐं पोइ उहे जेके ख़ाली सीट्स आहिनि त उहे ॿियनि पार्टीज़ खे मिलंदियूं जेके इलेक्शन्स कंटेस्ट करे आया आहिनि। त हिन ते असीं वधीक असां सां गॾु लॉ एक्सपर्ट्स हूंदा उन्हनि सां ॻाल्हाईंदासीं त छा वाकई में थियण वञे पियो ऐं PTI ते जो केतिरो वॾो असरु पियो आहे। ऐं ॿिए तरफ़ जीअं तव्हांखे ख़बर आहे त अॼु क़ौमी असेंबली जो इजलास हुयो ऐं तमामु घणी हीटेड डिबेट असांखे नज़र आई। मुख़्तलिफ़ जेके सियासतदान या लीडर्स मौजूदु हुया उन्हनि में सख़्त लफ़्ज़नि जी ॾे वठि थी, पर हिकु ॻाल्हि असांखे इहा बि नज़र आई त 9 मई जे सानहे ते बिलाल भुट्टो ज़रदारी साहब हुजनि या बैरिस्टर गौहर ख़ान, उन्हनि इहा ॻाल्हि कई त 9 मई जे सानहे ते चीफ जस्टिस जी सरबराही में अदालती कमीशन जोड़ी वञे, इन जी बाक़ाइदा तौर ते जांच थिए। इहा हिकिड़ी सिमिलर शइ इन्हनि में नज़र आई पई। ॿिए तरफ़ सख़्त लफ़्ज़नि जी ॾे वठि बि थी, जीअं त बैरिस्टर गौहर ख़ान बिलाल भुट्टो ज़रदारी साहब खे चवनि पिया त भुट्टो जो नालो लॻाइण सां को भुट्टो न थी वेंदो आहे। सो इन ते इहा असांखे थोरी ईअं चऊं त जीअं सख़्त लफ़्ज़नि जी ॾे वठि ऐं पहिरियों बि चयसि नज़र आई पई। ऐं ॿिए तरफ़ इहो बि असीं सवाल रखंदासीं त हाणे हिन भेरे जीअं त तव्हांखे ख़बर आहे शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म जो 24हों वज़ीर आज़म चूंडिजी चुको आहे 201 वोट खणी करे। त उनजे लाइ केतिरो मुश्किल टाइम थियण वञे पियो, केतिरो ॾुखियाइनि खे हू फेस करणु वञे पियो, छो त हिन भेरे जेकी ऑपोज़िशन आहे छा उहा हिन हुकूमत खे या वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे टफ टाइम ॾियणु वञे पई। छो त हिन भेरे असांखे कुझु नज़र ईअं अचे पियो त जेके पावर में आहिनि, जेके पावर में सियासतदान वेठा आहिनि, उहे कुझु परेशान नज़र अचनि पिया। छा ईअं आहे या न, इन ते वधीक असीं ॻाल्हाईंदासीं। बहरहाल शुरूआति तव्हांखे इन खां अॻु में शुरूआति करण खां अॻु में डिस्कशन करण खां अॻु में इहो बि ॾेखारींदा हलूं त अॼु पार्लियामेंट में जॾहिं हीउ इजलास हली रहियो हुयो त कहिड़नि सख़्त लफ़्ज़नि जी बिलाल भुट्टो ज़रदारी साहब हुजनि, बैरिस्टर अली ज़फ़र हुजनि या बैरिस्टर गौहर ख़ान हुजनि, त हू छा चई रहिया हुया, कहिड़नि सख़्त लफ़्ज़नि जी ॾे वठि थी रही हुई। गॾोगॾु नाज़रीन तव्हांखे इहो बि असीं ॾेखारींदा हलंदासीं त शहबाज शरीफ़ साहब वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहब पंहिंजी वज़ीर आज़म मुंतख़िब थियण खां पोइ जेका तक़रीर करे रहिया हुया उनमें हुननि जी ज़बान वितिरकी पई ऐं पाण खे लीडर ऑफ द हाउस चवण जे बदिरां लीडर ऑफ द ऑपोज़िशन चई विया। टेक अ लुक प्लीज़। मियां मोहम्मद नवाज शरीफ जिन्होंने मुझे इस मनसब के लिए नामजद किया और मैं अपने हलीफ पार्टीज़ के सरबराहान जनाब प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहब, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, जनाब डॉक्टर खालिद मकबूल सिद्दीकी, जनाब चौधरी शुजात हुसैन और चौधरी सालिक हुसैन और जनाब अब्दुल अलीम खान और सरदार खालिद मक्सी और उनके तमाम पार्टी अरकान का दिल की अथाह गहराइयों से शुक्रिया अदा करता हूँ कि जिन्होंने अपने वोटों और अपनी मोहब्बत से मुझे आज इस ऐवान का लीडर ऑफ द ऑपोजिशन मुंतखब किया। खैर नाज़रीन, इंसान आहे स्लिप ऑफ द टंग, कॾहिं स्लिप ऑफ टंग जेको आहे थी वेंदी आहे, कॾहिं ज़बान तिरकी पवंदी आहे, इंसान आहे ग़लतियूं थी सघनि थियूं। पर ॿिए तरफ़ अॼु जीअं त क़ौमी असेंबली जो इजलास हुयो ऐं उते तमामु घणी हीटेड आर्ग्यूमेंट्स जी असांखे ॾे वठि नज़र आई, उन ते बि उहे बि तव्हांखे असीं ॾेखारणु चाहींदासीं त बिलाल भुट्टो ज़रदारी साहब हुजनि या ॿिए तरफ़ PTI ऑपोज़िशन में वेठल जेके सियासतदान हुया, लीडर्स हुया, उनजो छा चवणु हुयो, अचो त उहे तव्हांखे ॿुधायूं। किसी एक जमात के पास वो मैंडेट नहीं है। पाकिस्तान के अवाम ने ऐसा फैसला सुनाया है जहां आपको मजबूरन मिल बैठ के फैसले करने पड़ेंगे।
کوئی ایک جماعت فیصلہ نہیں کر سکتے. آپ کو اپنے تمام نیشنل اسمبلی کی ریزرو سیٹس مل بھی جائے, آپ یہ کرسی نہیں سنبھال سکتے پاکستان پیپلز پارٹی کے ووٹس کے بغیر. اگر آپ واقعی الیکشن جیت چکے ہو تو آپ جانتے ہو کہ پاکستان کے عوام مہنگائی کی وجہ سے, بے روزگاری کی وجہ سے, غربت کی وجہ سے تنگ آ چکے ہیں. اگر آپ کو ووٹ دیے ہیں تو صرف اس لیے نہیں دیے ہیں کہ آپ یہاں آ کے گالی دے. اگر آپ کو ووٹ ملا ہے تو صرف اس لیے نہیں دیا ہے کہ یہاں آ کے آپ شور شرابہ کریں. اگر آرٹیکل 5 کے بہانے سے کانسٹیٹیوشن وائلیٹ کر کے عدم اعتماد کے وقت یہ ہاؤس ڈیزالو کیا جاتا ہے تو کانسٹیٹیوشن وائلیٹ ہوا ہے. اب ہم اگر یہ ہم پہ جمہوریت کی بات کریں گے, آئین کے بارے میں بات کریں گے, تو میں اتنے ہی کہوں گا کہ who the hell are you to talk to me. بیٹھے जी, सो बैरिस्टर अली ज़फ़र साहब जो भी तव्हांखे असीं कुझु ॿुधाइण चाहियूं था त अॼु जॾहिं ही इजलास हली रहियो हुयो त इलेक्शन कमीशन बाबति जेको ही फ़ैसिलो आयो आहे उन खां बाद में जेको उन्हनि रिएक्शन ॾियण जी कोशिशि कई आहे त हू त ख़ैर इलेक्शन कमीशन खां ई मुस्ताफ़ी थियण जो मुतालबो कनि पिया, त अचो उहो बि तव्हांखे ॿुधायूं त उन्हनि छा चयो आहे. इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ने कुछ देर पहले फैसला किया है कि जो आइन के मुताबिक रिजर्व सीटें, विमेन सीट्स और माइनॉरिटी सीट्स सुन्नी इत्तेहाद को जानी थी, वो सुन्नी इत्तेहाद को नहीं मिल सकती. आज फॉर द रिकॉर्ड इस फैसले के बाद जाहिर हो गया है कि इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान अपनी इस ऑब्लिगेशन, इस ड्यूटी, इस जिम्मेदारी से बिल्कुल खिलाफ वर्जी कर रहा है और आईनी उसने एक वायलेशन की है. आर्टिकल 6 उनके ऊपर बल्कि लगना चाहिए. जी, बैरिस्टर अली ज़फ़र त चवनि था त इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ते आर्टिकल 6 लागू थियणु घुरिजे. सो वधीक प्रोग्राम में अॻिते वधूं था. मूंखे स्टूडियोज़ में जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार फ़याज़ नाइद साहब. फ़याज़ साहब अस्सलाम वालेकुम, वेलकम टू द शो. ऐं ॿिए तरफ़ मूंखे जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी तजिया निगार इमदाद सूमरो साहब. इमदाद साहब अस्सलाम वालेकुम, तव्हांखे बि भली कार चवां थी. ऐं थोरी देरि में नाज़रीन कंवर दिलशाद साहब असांखे जॉइन कंदा जेको अॻूणो सेक्रेटरी इलेक्शन कमीशन आहे. सो फ़याज़ साहब, तव्हांजी इजाज़त खां शुरूआत इमदाद साहब खां करे वठूं था. अॼोके मुआमरनि ते ऐं सभ खां पहिरियों सुन्नी इत्तेहाद काउंसिल वारो जेको इशू आहे, फ़ैसिलो बाक़ाइदा तौर ते अची वियो. इमदाद साहब, उम्मीद आहे तव्हां वटि आवाज़ मुंहिंजो क्लियरली ईंदो हूंदो. ही कीअं ॾिसो पिया अॼोके फ़ैसिले खे कि मख़सूस जेके नशिस्तूं आहिनि जंहिंजी तमामु घणी तवक़ कई वञे पई सुन्नी इत्तेहाद काउंसिल पारां, PTI पारां, त ही सीट्स उन्हनि खे मिलंदियूं, पर फ़ैसिलो हुननि जे ख़िलाफ़ अची वियो आहे. त केतिरो तव्हां उन्हनि जी ॾुखियाईनि में इज़ाफ़ो ॾिसंदे तव्हांखे नज़र अचे पियो, ॾिसो पिया? बिल्कुलु इहो फ़ैसिले जी तवक़ो हुई त किस्म जो फ़ैसिलो ईंदो लैला, छाकाणि त इलेक्शन कमीशन में जेके आर्गुमेंट्स थिया हुया ऐं ख़ासि तौर ते जेको ख़त इलेक्शन कमीशन खे साहिबज़ादा हामिद रज़ा पाण लिखियो हुयो, इलेक्शन कमीशन जॾहिं उन्हनि खां मख़सूस सीटुनि लाइ फ़हिरिस्त भरी हुई 26 फरवरी ते उन ख़त लिखियो ऐं उन्हनि लिखियो त उन्हनि न सुन्नी इत्तेहाद काउंसिल इलेक्शन में हिसो वरितो आहे, न ई सुन्नी इत्तेहाद काउंसिल का अहिड़ी फ़हिरिस्त जमा कराई आहे मख़सूस सीटुनि लाइ, ख़वातीन या जेके अक़लियतुनि लाइ. तो उन खां पोइ हिकिड़ी शइ ऑब्वियस थी वई हुई, क्लियर थी वियो हो त सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे जेके आहिनि उहे सीटूं न मिलंदियूं. हाणे उनजो असर छा पवंदो? असल शइ इहा आहे त ज़ाहिर आहे कोई 26 खनि सीटूं आहिनि मुंहिंजो ख़्यालु आहे, जेकॾहिं आउं ग़लति न आहियां, अक़लियतुनि ऐं जेके औरतुनि वारियूं. त हाणे उहे सीटूं मुस्लिम लीग नून, पीपुल्स पार्टी, मुतहदा क़ौमी मूवमेंट, JUIF ऐं ॿियनि जेके ॿियूं जेके जमातूं आहिनि, मुस्लिम लीग काइदे आज़म, उन्हनि में विरहाइजी वेंदियूं. हाणे इहो आहे हुकुमरान इत्तेहाद. जेकॾहिं इहे सीटूं हुकुमरान इत्तेहाद खे वञनि थियूं त हुकुमरान इत्तेहाद जेको आहे उहो जेको आहे वेझो वेझो पहुची वेंदो 2/3 मेजॉरिटीअ जे. ऐं तंहिं इंसाफ़ जिन खे ज़ाहिर आहे उन्हनि खां जेको पार्टीअ जे प्लेटफॉर्म ते उन्हनि चूंड न मिली आहे, उनजे करे लीगली उहे इन्हनि सीटुनि जो हक़दार न हुयूं. पर जेकॾहिं नंबर वाइज़ ॾिसे त ज़ाहिर आहे उन्हनि खे वॾो नुक़सानु जो पियो आहे. तहरीक इंसाफ़ 125
ताईं उन्हनि जो नंबर थी वञे हा, पर हाणे उहो नंबर जेको आहे तहरीक इंसाफ़ जो जिते हिन वक़्तु हुननि जो आहे 91-92 ओतिरो ई हुननि जो नंबर रहंदो क़ौमी असेंबली में। पर ही केतिरो वॾो धचको तव्हां सम्झो पिया पीटीआई जे लाइ बि, जेको काफ़ी टाइम खां तवक़ा कनि पिया त मखसूस सीट्स उन्हनि जे हिसे में अची वेंदियूं, पर ही फ़ैसिलो तमामु उलट अची वियो आहे। वरी मखसूस जेके सीट्स आहिनि ख़ाली बचनि थियूं त ॿियनि पार्टीज़ वेंदियूं त इहो केॾी वॾी ॾुखियाई पैदा कंदो पीटीआई जे लाइ। तमामु जेको आहे ॾुखियाई हुननि लाइ थी थी। ज़ाहिर आहे हिकिड़ो नंबर जेको आहे उहो हिकिड़ो मेंटेन करण, पोइ छाकाणि त पीटीआई जी सियासत जेका आहे उहा इहा त अहिवारनि में शोर शराबो करणो आहे, गोड़ करणो आहे, घमसान करणो आहे। उन्हनि खे को कानून साज़ी वग़ैरह जे मामले में त ज़ाहिर हुननि जो नंबर एॾो कोन, न वरी हुकूमत उठाए सघनि था हिन नंबर सां, पर जेको शोर शराबो आहे एहतजाज आहे उन हवाले सां उन्हनि खे नुक़सानु थींदो। ॿी जेका शइ मुंहिंजो शुरूअ खां वठी हिकिड़ो सुवालु रहियो आहे उहो इहो आहे त हाणे ख़ैबर पख्तूनख्वा में छा थींदो। ख़ैबर पख्तूनख्वा में टोटल 23 मेंबर आहिनि अपोजिशन में। 23 मेंबरनि ते जेको ख़ैबर पख्तूनख्वा जी असेंबली में जेके मखसूस सीटियूं आहिनि उहे कहिड़े नमूने सां उते विराइबियूं, लेकिन उन 3 सीटूं खटियूं आहिनि उन्हनि खे 4-4 5-5 सीटूं जेके मखसूस कीअं ॾिनियूं वेंदियूं, इहो हिकिड़ो वॾो अच्छा, इहो असां पुछी वठूं था। कंवर दिलशाद साहब असां सां मौजूद आहिनि, उन्हनि जे आॾो बि असीं सवाल रखण जी पूरी कोशिश कयूं था। अस्सलाम वालेकुम कंवर साहब, आपको आवाज़ आ रही है मेरी? जी आवाज आ रही है। बहुत शुक्रिया आपके वक्त का। कंवर साहब, इस फैसले को किस तरह से देखते हैं? आपके जो मखसूस नशिस्तें सुन्नी इत्तेहाद काउंसिल को जानी थी, पीटीआई को जानी थी, वो अब बाकायदा तौर से फैसला सुना दिया गया है कि अब इस तरह से नहीं होने वाला। ये कितना बड़ा शॉक है फॉर पीटीआई? और अब जो बकैया ये मखसूस सीट्स हैं जो खाली बचती हैं वो दूसरी जमातों को जाएंगी? नहीं है तो तहरीक जो इंसाफ के हिमायत याफ्ता जमात जो है सुन्नी इत्तेहाद कौंसिल, उनको सियासी तौर पर तो बहुत नुकसान पहुंचा है, क्योंकि उनकी सीटें तकरीबन 25-30-40 सीटें बन जाती कौमी असम्बली में या सूबाई असम्बलियों में, तो उससे वो महरूम हो गए। इसमें हमारे आइन में बड़ी इसके अंदर जरूरत है कि इसको आज सरेनो आइन बनाया जाए। इसमें बहुत सा अभाव है। ये आइन जो हमारा जो मौजूदा आइन है, ये मुल्क में जब इस तरह कोई इत्तेहादी या सियासी बुरान पैदा हो, उसका हल निकालने के लिए इसके पास कोई रास्ता नहीं है। अब इन्होंने जो हमारे जो थे 18वीं अमेंडमेंट में जिन्होंने आइन की जो इस्लाहात की और आइन के अंदर बाकायदा बहुत तरमीमें की, तो उसमें तरमीम करनी चाहिए थी। अगर कोई जमात जो है आर्टिकल 224 में अगर कोई ऐसी जमात जो बाद में बने और उसके बाद उनकी नशिस्तें मिल जाए तो ख्वातीन की नशिस्तें, अक़लियत की नशिस्तें मिल सकती है, लेकिन आइन ने कोई गुंजाइश नहीं दी उनको। अब इलेक्शन कमीशन तो मजबूर है, उसे तो आइन की पैरवी करनी है, आइन के साथ चलना है। आइन ने ममानत कर दी, मना कर दिया, रिकॉर्ड पैदा कर दी, तो ये जो सीट्स बचती हैं, जो वैकेंट सीट्स का मामला है, थोड़ा सा समझाइएगा आसान अल्फाज में कंवर साहब। ये जो आइन में खराबी है, आइन में है ही नहीं, हाल ही आइन के अंदर हाल ही नहीं है। अगर सियासी बुरान पैदा हो जाए या तो फिर मार्शल लगे या आइन जो है उसको जो सबूताज किया जाए, और कोई रास्ता कोई नहीं। खुदा ने खास्ता मुल्क के अंदर बहुत सियासी बुरान पैदा हो जाता है तो आइन तो उसको रास्ता देता ही नहीं। अच्छा, लेकिन इस वक्त बहुत सारे इल्जामात लग रहे हैं पीटीआई की जानिब से इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पे कि उनको तो आर्टिकल 6 लगना चाहिए। इसको छोड़े, ख्वातीन नशिस्तों को आइन को आज तक तैयार किया जाए, आइन पर नजरसानी की जाए। आइन में इस्लाहत है ही नहीं कि अगर आइन के अंदर कोई सियासी मुतालबा हो जाए, सियासी बुरान पैदा हो जाए, कोई इंतशार पैदा हो जाए, कोई बगावत हो जाए, तो आइन में तो रास्ता कोई नहीं है। तो इस लिहाज से तो अब ये ख्वातीन का नशिस्तें तकरीबन 40-30-35 सीटें नुकसान हो गया सुन्नी इत्तेहाद को, सिर्फ आइन की वजह से होती है, आइन में गुंजाइश नहीं है। तो बहरहाल अब ये जो इजाफी सीट्स हैं वो दूसरी पॉलिटिकल पार्टीज को दी जाएंगी। अब इसका सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान हल निकालेगी। सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जो बड़ी दानिशमंदी से इसका हल को निकालेगी, कोई ना कोई वो आइन की इंटरप्रिटेशन। इलेक्शन कमीशन पाकिस्तान, अच्छा, वो हल तो तब निकालेंगे ना जब पीटीआई इस फैसले को चैलेंज करेगी। हाँ, चैलेंज करेंगे, चैलेंज तो पता पड़ेगा। नहीं तो आपके मुताबिक आप क्या देख किस रहे? अच्छा, खैर इन्हनि खां काफ़ी न सवाल करणा हुया, सम्झणो बि हुयो काफ़ी कुझु। फ़िया साहब, तव्हां छा अंदाज़ो लॻायो कंवर दिलशाद साहब जी ॻाल्हि मां त हू हुन फ़ैसिले खे कीअं ॾिसनि पिया? ॻाल्हि फुज़ूल हुई, मूंखे त बिल्कुलु फुज़ूल लॻी। हाणे हिन वक़्तु 2-4 सीटुनि जो मसइलो आहे ऐं उन हो चवनि नओं आइन ठाहो या मार्शल लॉ लॻंदो। अजीब ॻाल्हि आहे, हिकिड़ा माण्हुनि जे दिमाग़ में हिकिड़ी शइ वेठी आहे, आइन ठाहिण लाइ मुश्किल लॻे थो पियो। आइन ठाहिण दुनिया जो ॾुखे में ॾुखियो कमु आहे। पाकिस्तान जी जॾहिं वजूद में आयो, जेका आइन साज़ असेंबली आई, उहा आइन न ठाहे सघी। उनखां पोइ पाकिस्तान में जेको पहिरियों आइन आयो उहो
अयूब खान पंहिंजो आइन मड़ियो, उनखां पहिरियों जेको आइन आयो उहो जेको आहे पंहिंजो इस्कंदर मिर्ज़ा पंहिंजो आइन हथ जो ठाहे मोकिले छॾियो। पाकिस्तान जे अंदरि इहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं उन वक़्त जी असेंबली जी विज़डम हुई जो हुननि असांखे आइन ॾिनो, ऐं उनखां पोइ 18वीं तरमीम जे वक़्तु इहा असांजी वरी पार्लियामेंट जी इहा विज़डम हुई ऐं पीपल्स पार्टी जी हिकु दफ़ो वरी हुकूमत हुई जो असां आइन जे अंदरि उहो तरमीम कयोसीं ऐं उन रिवाइज़ कयोसीं। हीअ असांजा हमला सम्झनि था पिया आइन बसि मज़ाक़ आहे, आइन बसि दोबारा ऐं हू चवंदा त वरी सुप्रीम कोर्ट ई जेको आहे को सॉल्यूशन हाणे जॾहिं पाण चए थो पियो त आइन में उहो शइ आहे कोन, सुप्रीम कोर्ट आइन जी इंटरप्रिटेशन करे सघे थी, आइन रखी नथी सघे। न हिन फ़ैसिले में ग़लति अहिड़ो छा आहे, अहिड़ा कहिड़ा ग़लति का बि ग़लति ॻाल्हि आहे न, सॼी ॻाल्हि आइन ते आणनि था, सुप्रीम कोर्ट जी ॻाल्हि कनि था, हिन में का ॻाल्हि ग़लति न आहे। इमदाद साहब बिल्कुलु तव्हांखे वाज़े हू बि इलेक्शन कमीशन जे वॾे अहम उहिदे ते रहिया सही, आहिनि, त उनजी उहिदनि ते ॻाल्हि खे रहण ॿी नज़रअंदाज़ ॻाल्हि न आहे। करे उहिदनि ते रहण जो मतिलबु छा आहे, उहिदनि ते त पंहिंजो रहण जो मतिलबु इहो न आहे त उहो जीअं चवनि उहे सही आहे। असांजे मुल्क जे अंदरि जेके वॾनि वॾनि उहिदनि ते रहिया उन्हनि ई त मुल्क जो बेड़ो ॿोड़ियो आहे न। मुल्क जो बेड़ो असां वटि ख़राबी जी जड़ जेका आहे उहा उनजे करे थी आहे जेके वॾनि वॾनि उहिदनि ते रहिया। मुल्क जे अंदरि पहिरियों जेको आहे आइन सां जेको आहे जमहूरियत सां जेका खिलवाड़ थियो उहो जस्टिस मुनीर जे फ़ैसिले ते थियो, उहो पाकिस्तान जा चीफ जस्टिस हुआ, जेथां खां असांजे मुल्क जे अंदरि हीअ जेको आहे नज़रिया ज़रूरत आयो। तंहिंजे लाइ इमदाद साहब बिल्कुलु वाज़े अल्फाज़ में समझदारी सां ॻाल्हि ॿुधाई त भई जॾहिं सुन्नी इत्तेहाद काउंसिल पहिरें ख़त लिखी इलेक्शन कमीशन खे चयो त असांखे मख़सूस निशस्तूं खपनि ई कोन, छाकाणि ख़त जी बुनियाद ते इलेक्शन कमीशन इहो फ़ैसिलो ॾिनो आहे। उनजा उहो त जॾहिं तफ़सीली फ़ैसिलो अचे त पोइ पाण ॻाल्हाए सघूं था, पर उहा पार्टी पाण उन्हनि तां विथड्रॉ थियल पार्टी आहे त उनखे उहे कीअं मिलंदियूं। ठीक, फ़ियाज़ साहब तव्हांजी तरफ़ मां ॿीहर ईंदसि, पर हिते मूंखे हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठण जी इजाज़त ॾींदा। नाज़रीन, ते हिकु शॉर्ट कमर्शियल ब्रेक ऐं पोइ वधीक असीं जेको PTI ख़िलाफ़ सुन्नी इत्तेहाद काउंसिल ख़िलाफ़ फ़ैसिलो आयो आहे न ते वधीक डिस्कशन कयूं पिया। वेलकम बैक नाज़रीन, गुफ्तगू हली रही हुई त सुन्नी इत्तेहाद काउंसिल ख़िलाफ़ जेको फ़ैसिलो आयो आहे इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जो, उन ते असांजी ॻाल्हि हले पई। फ़ियाज़ साहब, कमिंग बैक टू यू, त ही केतिरी वरी ॾुखियाई में विझी सघे थो। पहिरियों उन खां अॻु में त ख़ैर तव्हां इख़्तिलाफ़ कयो पिया कंवर दिलशाद साहब जी ॻाल्हि खां, पर हू तव्हां सम्झो था त वजह न फ़रमाइनि पिया, पर ही ओवरऑल तव्हां फ़ैसिले ते आऊं तव्हांजो तजियो वठणु चाहींदुसि त इनखे कीअं ॾिसो फ़ैसिले ते प्लीज़ कमेंट करे रिस्पॉन्सिबल, छाकाणि त ही मसइलो सीटुनि जो मसइलो सीटुनि जी हद ताईं ऐं उनखे कानून ऐं आइन जे दायरनि जे अंदरि असांखे ॻाल्हाइणु घुरिजे। ऐं हिकिड़ी ॻाल्हि आहे त हिन ॻाल्हि खे उते जेको उर्दू जो हिकिड़ो मुहावरो आहे न, बात का बतंगड़ बदनाम, हाणे कंवर दिलशाद बात का बतंगड़ बनाए पियो। भई हिकिड़ी निशस्तुनि जो मसइलो आहे ऐं उनमें बिल्कुलु जीअं इमदाद साहब खे मां वरी कोट कयां थो त जॾहिं हिकिड़ी पार्टी पाण इलेक्शन कमीशन हुन खां पुछो, तरीक़ेकार लिखियलु आहे न त भई तव्हां फलाणी तारीख़ ताईं जॾहिं पंहिंजो नॉमिनेशन थींदा तव्हां मख़सूस औरतुनि जी सीटुनि जो बि नॉमिनेशन ॾींदव, उहा लिस्ट प्रायोरिटी लिस्ट ॾियणी हूंदी आहे, वाज़े लिखियो पियो आहे कानून में। उहा हुननि पार्टी हिकिड़ी ॾिनी या न ॾिनी, पर उनखां पोइ वरी इलेक्शन कमीशन हुन खां पुछो, रुजू कयो त भई तव्हांजे हिन ते लिस्ट न पहुती आहे। तव्हां हुननि चयो त असां पंहिंजी पार्टी जो छाकाणि हुनजो चेयरमैन ख़ुदि जेको हुयो उहो बि इंडिपेंडेंट बीठल हुयो, उहो पंहिंजी पार्टी जे कंहिं हुन ते असेंबल ते कोन बीठल हुयो। हाणे जॾहिं हुननि इलेक्शन कमीशन खे लिखत बि ॾिनो त असांजो को बि उम्मीदवार न बीठो आहे, तंहिं लाइ असां मख़सूस पंहिंजो सीटुनि जी पंहिंजो लिस्ट तव्हां वटि जमा कोन था करे सघूं। मसइलो इहा ॻाल्हि आहे त हाणे जॾहिं तव्हां हिकिड़ो ॻाल्हि आहे हिकिड़ी कानूनी घुरिजूं तव्हां पूरियूं नथा कयो ऐं पोइ तव्हां डिमांड था कयो त कंवर दिलशाद साहब त हवा में पंहिंजो सुप्रीम कोर्ट में वञण जी ॻाल्हि कनि था, भली इहो वॾो इम्पैक्टफुल साबित थींदो ऐं पाण कंवर दिलशाद साहब बि चयो त सॉल्यूशन त सुप्रीम कोर्ट ई कंदो। सुप्रीम कोर्ट जो सॉल्यूशन कॾहिं जेको आहे कंवर दिलशाद साहब जेको मार्शल लॉ जी ॻाल्हि पई कई, हिननि हे हिकिड़ा माण्हू आहिनि जिन खे पार्लियामेंट ते एतबार कोन्हे, न को पाकिस्तान जे अंदरि जेको आइनी इदारा आहिनि उन ते एतबार आहे। उहे सदाईं जीअं अॻे कंहिं ज़माने में कॾहिं पंहिंजो फैज़ जेको आहे 58(2) बि इस्तेमालु थींदो हुयो त उतां इस्तेमालु थींदो हुयो, वरी कॾहिं कॾहिं वरी विच में असां 58(2) बि ख़तमु कयो पार्लियामेंट, त पोइ छा कयूं त सुप्रीम कोर्ट इस्तेमालु थी, गिलानी साहब जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट इस्तेमालु थी, नवाज़ शरीफ़ जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट इस्तेमालु थी, त पोइ वज़ीर आज़मनि ऐं पार्लियामेंट ऐं चूंडियल हुकूमतनि जे ख़िलाफ़ सुप्रीम कोर्ट जो इस्तेमालु थियो। पर कंवर दिलशाद साहब खे विसरी वियो आहे त हाणे उहा सुप्रीम कोर्ट न आहे जेका उन्हनि जे मक़सद जे लाइ। इन तरह जे माण्हुनि जे बारे में मुंहिंजे ख़्याल में असांखे कानून ऐं पार्लियामानी जमहूरियत जी इस्तेकाम लाइ ॻाल्हाइणु घुरिजे ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे निशस्तूं नथियूं मिलनि, उहे इन जे करे नथियूं मिलनि छाकाणि त हुननि पाण हिकिड़ियूं कानूनी घुरिजूं जेके आहिनि उहे पूरियूं न कयूं। अच्छा चलो
ठीकु आहे, कानूनी घुर्जूं जेकर उन्हनि पूरियूं न कयूं आहिनि त ठीकु आहे, उहा हिकिड़ी ॻाल्हि थी वञे थी। पर हाणे जेको आहे ही इलेक्शन कमीशन चवे थो त जेकी मखसूस नशिस्तूं आहिनि ही ॿियनि पार्टीज़ जे हली वेंदियूं। इहो ॿियनि पार्टीज़ खे फ़ाइदो कीअं थींदो? जीअं इमदाद साहिब जे अंदरि 2/3 मेजॉरिटी जे तमामु घणो वेझो पहुची वेंदा, फ़ाइदो कीअं थींदी? इहा दुरुस्त ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे त ॿी हू सीट्स ॾिसो, मां इन ते लैला पाण अॻे बि इन प्रोग्राम में डिस्कशन कयो हो, मुंहिंजो इन ते ओपिनियन इहो रहियो आहे त भई जेकॾहिं के सीटूं अच्छा तव्हां पहिरियों चयो त हिननि खे को मसइलो ख़ासि न थींदो, हीउ फ़ैसिलो हुन जे फेवर में ई वेंदो। न, मां तव्हांखे ॿुधायां थो न, मां हाणे बि उहा ॻाल्हि कयां थो पियो। मां चवां थो त मुंहिंजो शुरू खां वठी ओपिनियन इहो रहियो आहे त इहे नशिस्तूं वैकेंट करे इन्हनि जे लाइ ॿीहर जेको आहे हुननि खे करणु घुरिजे, छाकाणि त इहे सीटूं भरिजी न सघियूं, एज़ पर लॉ सीटूं भरिजी न सघियूं। हाणे न भरिजी सघियूं त पोइ इन्हनि खे वरी उन्हनि खे वैकेंट अनाउंस करे उन्हनि जे लाइ वरी पंहिंजो नॉमिनेशन भरणु घुरिजनि ऐं उन ते पोइ सभई कंटेस्ट कनि। इहो हिकिड़ो तरीक़ाकार थी सघे थो। जीअं ॿियूं मिसाल तौरु केतिरियूं इलेक्शन्स आहिनि जेके उन ते उहो थींदियूं आहिनि त भई हिते नथी इलेक्शन थिए छाकाणि त फलाणो को कैंडिडेट जॾहिं फाइनलिस्ट अचण खां पोइ उहो जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता को जी डेथ थी वञे त पोइ उहा उन खे वरी वधी या ख़ुदि जेको आहे हाणे जॾहिं केतिरा मेंबर जेके हिन पंहिंजो प्राउंसिल असेंबली ऐं नेशनल असेंबली जा मेंबर थी विया आहिनि त सेनेट जूं 6 सीटनि ते वैकेट ख़ाली अनाउंस करे हुन जे लाइ डेट ॾिनी वई आहे। ईअं ई मां चवां थो त जंबी सबबनि जे करे इहे अगरि सीटूं न फिल थी सघनि त मुंहिंजो पहिरें ॾींहं खां वठी ओपिनियन इहो आहे त इलेक्शन कमीशन खे बजाए जो इहो बंदर बांट करण जे, लुट जो माल सम्झी विरहाइण जे, मुंहिंजो ख़्यालु इहो आहे त इलेक्शन कमीशन खे इन मामले ते इहो करणु घुरिजे आहे त हीअ सीटूं वैकेंट करार ॾेई इन्हनि खे रीफिल करण लाइ वरी नॉमिनेशन वठनि हा सभिनी पार्टियुनि खां ऐं पोइ उन बुनियाद ते वरी विरहाइनि हा। अच्छा इमदाद साहब, तव्हां इहो फयाज़ साहब जी ॻाल्हि सां अग्री कयो था त ही बजाए विरहाइण जे ॿियनि पार्टीज़ खे ॾियण जे लाइ इन ते वरी का नॉमिनेशन थियणु घुरिजे ऐं वरी को मुक़ाबिलो थियणु घुरिजे हा? डू यू थिंक सो इमदाद साहब? न, हाणे हुन में नॉमिनेशन वारो जेको मामिलो आहे उहो बेसिकली जेको इलेक्शन कमीशन जे बुनियाद ते कयो आहे उहो तहत तहरीक इंसाफ़ जा जेके आज़ादु मेंबर आहिनि खटे आया आहिनि उहे उन्हनि सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शमूलियत कई आहे। हाणे सुन्नी इत्तेहाद काउंसिल जेका आहे हुन पाण इलेक्शन ई कोन विड़ी आहे त उनजे करे इहो उन में नॉमिनेशन वारो मामिलो हाणे थी सघे थो सुप्रीम कोर्ट जो मामिलो सुभाणे वञे थो, सुप्रीम कोर्ट ॿीहर इहो फ़ैसिलो ॾेई छॾे त सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे सीटूं ॾियो ऐं पोइ उन खां पोइ सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे सीटूं मिली वञनि। पर हाणे उन ई सुप्रीम कोर्ट इहो फ़ैसिलो कयो आहे त जेका तहरीक इंसाफ़ जा जेकी चूंड हुई इंट्रा पार्टी उहा इलीगल हुई, गैर आइनी हुई ऐं उन्हनि खां निशान जेको आहे बैट जो उहो वठी छॾियो हुयो ऐं उनखे इलेक्शन PTI खे इलेक्शन लड़ण जी इजाज़त न मिली हुई। त हाणे कंफ्यूजन आहे बिल्कुलु उन में हाणे कहिड़ो फ़ैसिलो थींदो, नॉमिनेशन कंहिं बुनियाद ते घुराई वेंदियूं, इहो जेको आहे सम्झ खां ॿाहिरि आहे। नॉमिनेशंस कहिड़ी बुनियाद ते घुराई वेंदियूं त बाद में न जॾहिं सुप्रीम कोर्ट फेवर में फ़ैसिलो ॾिए पियो? इमदाद साहब जेकॾहिं आउं ग़लति सम्झां पई तव्हांजी ॻाल्हि त ॾिसो हाणे सुप्रीम कोर्ट जी तशरीह कंदी, इहो मामिलो सुप्रीम कोर्ट में वेंदो। जेकॾहिं इहो फ़ैसिलो इलेक्शन कमीशन जो आहे त सुप्रीम कोर्ट थी सघे थो होल्ड बि करे। उन सूरत में बि जिन पार्टियुनि जो जेको परसेंटेज जेको आहे उहो नथो ठहे और चुनाव वारो या किलो चुनाव वारो उहो उन्हनि खे मिली वेंदो, उन्हनि खे वाधू सीटूं मिली वेंदियूं। ऐं जेको ज़ाहिर आहे PTI जो केस कोन्हे, हीउ मामिलो PTI जो न आहे, हीउ मामिलो ऐवान जो आहे। ऐवान जेको आहे उहो कंप्लीट थियणो आहे। हाणे ऐवान कंप्लीट करण लाइ जिन्हनि उहे उन तनासुब सां सीटूं खटियूं आहिनि जनरल इलेक्शन में त उन्हनि जो सीटूं कीअं मिलंदियूं त इन जी तशरीह करण जी ज़रूरत आहे। PTI जो मामिलो ई न आहे, हीउ मामिलो जेको आहे ऐवान जो आहे, आइन जो मामिलो आहे ऐं आइन जी तशरीह जो मामिलो आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि सां इतफ़ाक़ कयां थो, जेको पंहिंजो कुंवर दिलशाद जेका ॻाल्हि कई आहे त आइन में इहा सुकम आहे, आइन में इहा शइ आहे जिनजी या त तशरीह सुप्रीम कोर्ट करे या वरी पोइ आइन में तरमीम जेका आहे उहा उन में थियणु घुरिजे। हाणे मार्शला वारी ॻाल्हि उहो त घणो वक़्तु चलिया वेंदा आहिनि करे सज़ा ते इंतज़ाम करे ॿियूं ॻाल्हियूं, पर आइन में ज़ाहिर आहे इहो हिकिड़ो सुकम आहे, इन सुकम जी तशरीह बि थियणु घुरिजे ऐं प्लस में सुभाणे ॿीहर इन खे शइ खां बचण लाइ आइन में प्रॉपर तरमीम करे वज़ाहत थियणु घुरिजे त इन सूरत में जेको आहे रस्तो कहिड़ो अख़्तियार करणु घुरिजे। इमदाद साहब जेको इलेक्शन जो लॉ आहे, इलेक्शन जो लॉ आहे जेको उन में बिल्कुलु वाज़े लफ़्ज़नि में ऐलान करे छॾियो आहे ऐं हक़ी फ़ैसिलो ज़ाहिर आहे सुप्रीम कोर्ट कंदी। आवाज़ अचे पियो इमदाद साहब? पार्लियामेंट फौरी तौर ते आइन में तरमीम करे नथी सघे, का तशरीह करे नथी सघे त फौरी तौर ते मामिलो सुप्रीम कोर्ट ॾेई वेंदो। ठीक ठीक, फयाज़ साहब को हिकिड़ो पॉइंट रेज़ करणु चाहिनि पिया? आवाज़ अचे पियो इमदाद साहब? जी इमदाद साहब वटि वञे पियो आवाज़ तव्हांजो। जी जी,
मां पियो चवां त जेका आइन जो त मसइलो पइजी जाते आहे, पर असांजे जेको इलेक्शन जो कानून आहे उनमें त वाज़े लफ़्ज़नि में प्रोसेस लिखियलु आहे त मख़सूस निशस्तुनि जे लाइ नॉमिनेशन जी तारीख़ जेका थींदी उहा कीअं थींदी, उनजे लाइ लिस्ट प्रायोरिटी लिस्ट ॾियणी आहे, ऐं उनजे बुनियाद ते इलेक्शन कमीशन सुनी इत्तेहाद काउंसिल खां पुछो बि सही त उहो जेको आइन में न आहे, पर उहा ॻाल्हि असांजे इलेक्शन लॉ जे अंदरि उहा कवर थियल आहे त मख़सूस निशस्तूं कहिड़े बुनियाद ते मिलंदियूं ऐं कीअं मिलंदियूं, ऐं उन सिलसिले में बिल्कुलु उहो कानून वाज़े आहे, ऐं उन बुनियाद ते इलेक्शन कमीशन हुननि खां ख़त लिखी सुनी इत्तेहाद काउंसिल खां पुछियो हुयो। तंहिं करे तव्हां नथा सम्झो त इहो आइन जे तरमीम खां वधीक जॾहिं कानून में हिकिड़ी वाज़े शइ कैटेगरिकली लिखियलु आहे त हिन तरीक़े सां इहे मख़सूस निशस्तूं मिली सघनि थियूं, त पोइ त मुंहिंजे ख़्याल में सुप्रीम कोर्ट बि उन कानून तहत फ़ैसिलो कंदी। जी इमदाद साहब, छा ईअं बि थी सघे पियो सुप्रीम कोर्ट में ज़रूरत ई न पवे? मूं बि इहा ॻाल्हि कई त ॾिसो हिकिड़ी पॉलिटिकल पार्टी जेका आहे उहा इलेक्शन जो सॉरी पॉलिटिकल पार्टी खे चवां आज़ाद मेंबर जेके आहिनि उहे खटे आया आहिनि एॾी वॾी तादाद में। उन्हनि हिकिड़ी अहिड़ी पॉलिटिकल पार्टी जॉइन कई आहे जिन चूंड विधी न आहे, जेका फ़हिरिस्त जिन जमा न आहे कराई इलेक्शन कमीशन में। हाणे अहिड़ी सूरत में हिकिड़ो पुरानी कैफ़ियत पैदा थी वई आहे न। हाणे इहो जेको फयाज़ साहब ॻाल्हि कनि था इलेक्शन एक्ट में चूंडुनि खां अॻु में जी ॻाल्हि आहे कि चूंडुनि खां अॻु में तारीख़ ॾिनी वेंदी आहे, हिन तारीख़ ते काग़ज़ात नामज़दगी जमा थींदा आम मेंबरनि जा, ऐं जेको आहे हिन तारीख़ ते जेको आहे उहो लिस्ट जमा कराई वेंदी मख़सूस सीटुनि जी। उहो जेको प्रोसेस ॾिनल आहे नॉमिनेशन जो, हाणे ही नई सूरत हाल आहे, पाकिस्तान में पहिरियों भेरो इहा सूरत हाल थी आहे। आइन ठाहींदड़नि जी ज़हन में शायदि इहा शइ न हूंदी त को अहिड़ो लीडर बि अॻिते थी सघे थो जेको इन क़िस्म जी बहरान क्रिएट कराए पाकिस्तान में। ॾिसो PTI वटि हिकिड़ो वॾो बहितरीनु ऑप्शन हुयो, उन सूरत में इहो बहरान न थिए हा, उहो इहो हुयो त हू जमात इस्लामी छॾनि हा, जिन्हनि इलेक्शन बि विधियो, जिन्हनि जी नॉमिनेशन हुयूं मख़सूस सीटुनि जूं। तो ही बिल्कुलु नई सूरत हाल आहे। अच्छा, पर इन में तमामु सख़्त ॻाल्हियूं बि करे पई जेके PTI सां तालुक़ रखनि था लीडर्स, जीअं त बैरिस्टर अली ज़फ़र साहब आहिनि, उहे चवंदा त इन फ़ैसिले खां पोइ हुननि जो चवणु आहे त चीफ इलेक्शन कमिश्नर खे बि पंहिंजे उहिदे ते न रहणु घुरिजे ऐं आर्टिकल 6 इलेक्शन कमिश्नर ते लॻणु घुरिजे। इहे सख़्त लफ़्ज़ न आहिनि, इहे सुप्रीम कोर्ट वञी करे बि इहे ई साॻियूं ॻाल्हियूं कंदा? इमदाद साहब, ॾिसो PTI जेका आहे उहा मुसलसल इलेक्शन कमीशन जे ख़िलाफ़ इन क़िस्म जी ज़बान इस्तेमालु कंदी रही आहे। तस्कारी चूंड खां वठी मुंहिंजो ख़्याल आहे 2019 खां वठी मुसलसल ई बतौर हुकूमत वफ़ाक़ी काबीना जे वज़ीरनि प्रेस कॉन्फ्रेंस कई चीफ इलेक्शन कमिश्नर जे ख़िलाफ़। हिते चीफ इलेक्शन कमिश्नर जो कोॾो कोन्हे, चीफ इलेक्शन कमिश्नर जो फ़ैसिलो जेको आहे उहो आइनी कानून मुताबिक़ इन हद ताईं आहे त भई सुनीता काउंसिल चूंड कोन विधी आहे, सुनीता काउंसिल फ़हिरिस्त जमा न करे आहे त उनखे सीटूं न ॾेई सघजनि। हाणे उनजो हुननि रस्तो इहो कढियो आहे पंहिंजे लेखे त हाणे इहे सीटूं जेके आहिनि ॿियनि पार्टियुनि में जेके खटे आयूं आहिनि, जिन जी फ़हिरिस्तूं जमा थियल आहिनि, उन्हनि में विरहाइजनि उनजे तनासुब सां जेतिरो जिन खे हिसो ठहे थो। इहो अची असल में शइ जेका थींदी उहा इन बुनियाद इनखे असल में फ़ैसिले समूरी सूरत-हाल खे जॾहिं असीं वधीक पाण ऑब्ज़र्व कयूं पिया त तव्हांखे ईंदड़ ॾींहंनि में वधीक पंहिंजो असेंबली में जॾहिं इजलास थींदा पिया त शोर शराबो त तमामु घणो वधंदे नज़र अचे पियो न सभिनी शयुनि खे जॾहिं असीं कंसिडर कयूं था इमदाद साहब? जी बिल्कुलु लैला, इहो एहतियात जेको आहे उहो वधंदो, शोर शराबो वधंदो। ज़ाहिर PTI जेका आहे उहा कंहिं बि सूरत में नथी चाहे त ऐवान जेको आहे उहो स्मूथली हले। अॼु हिकिड़ी उन्हनि ऑफर कई आहे हुकूमत खे, या बिलावल भुट्टो ज़रदारी जी जेका पेशकश हुई उनजे जवाब में जिन में चयो वियो मुफ़ाहिमत था कयूं, शहबाज शरीफ़ पेशकश कई आहे त PTI जे असल कैसर चयो त पहिरियों इमरान ख़ान खे आज़ादु कयो, उन खां पोइ असां वेंदासीं। तो PTI जेका आहे इमरान ख़ान जी आज़ादी खां सवाइ कंहिं बि सूरत में गॾु विहण लाइ तयारु न आहे, इहो ई रवैयो रखंदी। हाणे त उनखे हिकिड़ो ॿियो बहानो मिली वियो आहे। सही जी, बिल्कुलु हिकिड़ो फयाज़ साहब उन्हनि खे ॿियो बहानो मिली वियो आहे। ऐवान में हाणे तव्हांखे ईअं ई ईंदड़ ॾींहंनि में शोर शराबो नज़र ईंदो, बदनज़मी नज़र ईंदी, जॾहिं को सियासी लीडर तक़रीर करे रहियो हूंदो त अॻियां जेको आहे को रिएक्शन तव्हांखे तमामु घणो सख़्तु नज़र मिलंदो, पोइ इन सां सियासी इस्तेहकाम ते केतिरो घणो असरु पइजी सघे थो फयाज़ साहब? जेके पावर में वेठा आहिनि उहे त तमामु घणो परेशान थी वेंदा न? मुंहिंजे ख़्याल में परेशान जी का ॻाल्हि न आहे। अच्छा, परेशान जी ॻाल्हि इन जे लाइ न आहे त हुकूमत हिन फ़ैसिले खां पोइ त वधीक मज़बूत थी वई। ओके, ऐं पार्लियामेंट कंदी छा? पार्लियामेंट या त कानून साज़ी कंदी या आइन साज़ी कंदी। सही आहे। आइन साज़ी लाइ उन्हनि खे 2/3 मेजॉरिटी खपे, कानून साज़ी लाइ उनखे सिंपल मेजॉरिटी खपे। हाणे हिन फ़ैसिले खां पोइ जीअं इमदाद साहब ॿुधाए पियो त उहो ऑलमोस्ट 2/3 मेजॉरिटी ते पहुची वेंदा। माना उन्हनि वटि कानून साज़ी लाइ त हुकूमत खे भली गोड़ कंदा रहनि, को बि कानून जेकॾहिं हुकूमत ठाहिणु चाहींदी त उहो पास थी वेंदो ऐं कंफर्टेबल मेजॉरिटी हूंदी। तंहिं करे हुकूमत लाइ इहो गोड़ मामला जेके आहिनि हुकूमत लाइ मसइलो आहिनि। इहो मसइलो तॾहिं थींदो जॾहिं इहे पार्लियामेंट खां ॿाहिरि अची जेकॾहिं
को एहतजाज रोडनि कनि ते था जॾहिं निकिरंदा, यस तव्हां पोइ सम्झो मसलो आहे पोइ ॿी जेकॾहिं मार्च ते पोइ उन्हनि कयो त सही थोरो सो इहो रोडनि ते जेकॾहिं निकिता इहो टोकन एहतजाज ॿी ॻाल्हि आहे, पर जेको अॻे भेरे जेको कयो हुयूं त पंहिंजो जेको आहे धरणो हणी इमरान ख़ान साहिबु वेही रहिया हुया, तव्हांखे यादि हूंदो जॾहिं 2014 जे अंदरि, उहे ॿी सूरत हाल आहे। त उन तरह जे एहतजाज तरफ़ वञनि था, उहो हुकूमत लाइ प्रॉब्लम थींदो त जॾहिं कार वहिंवार न हले, ज़िंदगी जेका आहे उहो ट्रैफ़िक ऐं ॿिया मामला जेके आहिनि उहे मुअतल थी वञनि ऐं हिकिड़े लंबे अरसे ताईं, उहो हिकिड़ो प्रॉब्लम थी सघे थो। बाक़ी ऐवान जे अंदरि जेको गोड़ कंदा उन सां छा थींदो? अच्छा, ॿ ॻाल्हियूं जॾहिं इजलास हले पियो त बैरिस्टर गौहर साहिबु ऐं बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु कयूं त बिलाल भुट्टो ज़रदारी साहिबु चयो त 9 मई सान्हे ते चीफ जस्टिस जी सरबराही में अदालती कमीशन जोड़ी वञे, ऐं ॿिए तरफ़ बैरिस्टर गौहर साहिबु साइफ़र जे बाबति ॻाल्हि कई त हुकूमत जो तख़्तो ऊंधो कयो आहे साइफ़र फ़ियाज़ साहिबु ऐं उनजी बि जांच थियणु घुरिजे। त इहो हिकिड़ी सुठी ॻाल्हि हुई, एटलीस्ट बैरिस्टर गौहर साहिबु जांच जी त ॻाल्हि करे छॾी, यानी हू एक्सेप्ट कंदा त साइफ़र में को न को मसइलो का न का ॻाल्हि उलझियल हुई। मुंहिंजे ख़्याल में साइफ़र जे बारे में कमीशन जे रिपोर्टनि ते असां कॾहिं अमल कयो आहे। असां कमीशन्स ठाहियूं आहिनि, कमीशन्स जे नतीजा आया आहिनि, उन ते थियो छा आहे। अच्छा, हमूद रहमान कमीशन खां वठी अॼु ते जेके बि असां कमीशन ठाहियूं आहिनि, असां पंहिंजो हुन जे बारे में जेको आहे कमीशन ठाही, पंहिंजो मिसिंग पर्सन जे बारे में कमीशन ठाही, असां जेको आहे पंहिंजो सलाला जे बारे में कमीशन ठाही, उनखां पोइ असां जेको आहे एबटाबाद जे बारे में कमीशन ठाही। असां जाम कमीशनूं ठाहियूं, पर असां कमीशन जे नतीजनि ते असां जॾहिं अचनि था पिया त उन ते असां कयो छा आहे। मसइलो कमीशन जो या न कमीशन जो न आहे, मसइलो इहो आहे त 2 धुरियूं आहिनि ऐं पोलराइज़ेशन एॾी वधी वई आहे जो उहे धुरियूं मतिलबु हिकिड़ो नुक़्ता नज़र जेको आहे उहो जेको सुन्नी इत्तेहाद काउंसिल या PTI उन्हनि जे मर्ज़ी मुताबिक़ जेकॾहिं का शइ नथी अचे त उहे उन ॻाल्हि खे मुकमिल तौर ते रद्द करण लाइ तयारु बीठा आहिनि। ऐं रद्द सिर्फ़ु इहो न आहे त उहो रद्द, पर उहो ॾिसो था त 2 ॾींहंनि खां ऐवान जे अंदरि जेका सूरत हाल हुई, मतिलबु आहे त काफ़ी वॾे अरसे खां पोइ जेके आहिनि असांखे जेका पार्लियामेंट जी सिक्योरिटी हूंदी आहे उनखे घुराइणो पियो, जॾहिं वज़ीर अज़म तकरीर करे रहियो हुयो त पार्लियामेंट जी सिक्योरिटी जेको पंहिंजो सार्जेंट एट आर्म्स जेको चइबो आहे उन्हनि खे घुराइणो पइजी वियो। त जॾहिं असां इन सतह ते हलिया था वञूं त असां वटि एक्सेप्टेंस आहे ई कोन, न आइन जे कंहिं बि जेके बि असांजा आइनी इदारा आहिनि, सुप्रीम कोर्ट खां वठी, इलेक्शन कमीशन खां वठी, पार्लियामेंट खां वठी, कंहिं ॻाल्हि खे नथा कयूं। इहा ई पार्लियामेंट हुई न जंहिंमें अॼु महमूद ख़ान अचकज़ई साहिब खे पंहिंजो PTI जो बानी जेको आहे उहो ख़िराज तहसीन पियो करे ऐं PTI उनखे सदाती उम्मीदवार पई करे। इहा ई पार्लियामेंट हुई जिते महमूद ख़ान अचकज़ई ॻाल्हाईंदो हुयो त उनजे बारे में जेको चिथरूं कंदो हुयो पंहिंजो PTI जो बानी, इहो ई फज़ल रहमान पार्लियामेंट जे अंदरि जेकॾहिं ॻाल्हाईंदो हुयो त इहो साॻियो जेको आहे PTI जो सरबराह जेको आहे बानी जेको आहे उन ते चिथरूं कंदो हुयो। महमूद ख़ान अचकज़ई साहिब जो तव्हां नालो खयो, हुनजे घर ते त ख़ैर हमिलो बि थियो आहे, हिकिड़ो सदारती उम्मीदवार ऐं घर ते हमिलो थियणु, इहा केॾी वॾी तशवीशनाक ॻाल्हि आहे। बिल्कुलु तशवीशनाक ॻाल्हि आहे ऐं पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु उन ते पाण बि तशवीश जो इज़हार कंदे उनखे चयो आहे त पंहिंजो जेको आहे सूबाई हुकूमत जेका उन्हनि जी आहे सरफराज़ बुगटी साहिब खे त उहे मामले ते जेको आहे बिल्कुलु नोटिस वठनि ऐं फौरी तौर उन ते क़दम खणनि ऐं यकीनी तौर ते इहा जेका रविश आहे त इहा रविश, छाकाणि त हुकूमत जीअं ठही प्राइम मिनिस्टर जेका गुफ़्तगू कई उन गुफ़्तगू जे अंदरि हुन चयो त असां मफ़ाहमत जी पॉलिसी जे तरफ़ ईंदासीं ऐं हुन जेका ॻाल्हि कई, अॼु बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब बि मफ़ाहमत जी ॻाल्हि कई। बिलावल साहिब त उनखां पहिरें जॾहिं क्वेटा वियल हुया सरफराज़ बुगटी जी हलफ़ बरदारी वारी उनमें, उनखां पोइ उते जेका हुननि गुफ़्तगू कई उते बि हुन न सिर्फ़ु आम ॻाल्हि जी ॻाल्हि कई पर मिसिंग पर्सन जी हद ताईं बि हुन चयो त भई असां उन्हनि मसइलनि खे बि एड्रेस करण लाइ जेको आहे उहो कंदासीं। जॾहिं हुकूमत मफ़ाहमती उनमें वञणु चाहे थी पई उन वक़्तु महमूद ख़ान अचकज़ई या कंहिं बि ॿिए सियासी अॻुवान जे घरनि ते छापा या उन्हनि जे बारे में उनखे परेशान करणु मुंहिंजे ख़्याल में इहा तशवीशनाक ॻाल्हि आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ साहिब मीसाक़ मफ़ाहमत जी बि पेशकश करे छॾी आहे त तव्हांखे पोइ अपोज़िशन पार्टीज़ मां या ॿियनि सियासी पार्टीज़ मां लचक जेको आहे ज़रे घटि नज़र अचे पई या न? मां तव्हांखे पहिरें ॾींहं खां वठी चवां पियो त PTI क्योस पैदा करणु चाहे थी ऐं इमदाद साहिब जेका ॻाल्हि कई न त हू चाहिनि था त असां हिन वक़्तु प्रेशर डेवलप तव्हां गॾो गॾु इहो बि चयो पिया त इहो ख़ासि प्रेशर जेको आहे हुकूमत ते त कोन पवंदो हिननि जो जेसिताईं असेंबली जे अंदरि आहिनि। अच्छा, रोडनि ते आहे त पोइ काफ़ी मामला ख़राब ज़ाहिर आहे जेके बि मामला तव्हां ॾिसो न अॻे भेरे बि मामला छा थिया, जॾहिं रोडनि खां ॿाहिरि ईंदा पंहिंजो असेंबलियुनि खां ॿाहिरि ईंदा त पोइ प्रॉब्लम कंदा ऐं यकीनी तौर ते। ऐं ॿियो पाकिस्तान जे अंदरि लैला ॾिसो थींदो छा आहे, पाकिस्तान जे अंदरि थोरो प्रेशर डेवलप कबो आहे ऐं उहो मफ़ाहमाना पॉलिसी जेका आहे उहा किथां ॿी जॻह खां ईंदी आहे। हिन वक़्तु जेके आहिनि हीअ हुकूमत हुननि खे मफ़ाहमत ॾांहुं वठी वञणु चाहे थी पई पर हिननि खे PTI या सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे हुकूमत जी मफ़ाहमत न खपे।
हू मफ़ाहमत कंहिं ॿी जॻह था घुरनि पिया। हाणे उहा जेका ॿी जॻह था घुरनि पिया उन्हनि जी मर्ज़ी आहे, उहे इदारा ज़ाहिर आहे पार्लियामेंट में त न आहिनि, हुकूमत वधि में वधि पार्लियामेंट जे अंदरि सियासी पार्टियूं उन्हनि खे मफ़ाहमत ऑफर कनि थियूं पियूं, पर सुन्नी इत्तेहाद काउंसिल खे मफ़ाहमत कंहिं ॿी जॻह त खपे, छाकाणि त उन्हनि खे ख़बर आहे त 9 मई खां वठी जेको बानी PTI या उनजे बारे में जेके मामला आहिनि उहे बि को सिविलियन गवर्नमेंट या केयर टेकर गवर्नमेंट या उनखां पहिरें PDM जी गवर्नमेंट या हाणे जेका नई गवर्नमेंट आई आहे उन्हनि खां बियॉन्ड जेका आहिनि असांजा उहे इदारा फ़ैसिला कंदा। इमदाद साहब, सियासी इस्तेहकाम ते बि कॉमेंट करे वठिजो ऐं गॾोगॾु JUIF जो सरबराह मौलाना फज़लुर रहमान जा बि शिकवा शिकायतूं हिन वक़्त ताईं घटि न थी सघिया आहिनि। हू त चवनि था त हीउ जेको पार्लियामेंट आहे इहा ऐवान आहे, इहो अवाम जी नुमाइंदगी कोन करे पियो, त अञा ताईं हू नाराज़ आहिनि ॿिन्ही पार्टीज़ खां। ही ॿई पार्टीज़ उन्हनि खे परचाइण में बि लॻी पियूं आहिनि। कुझु ॾींहं अॻु में नवाज़ शरीफ़ साहिब जी मुलाक़ात थी पई उन्हनि सां। थींदे नज़र अचे पियो। अच्छा, मौजूद रहे थो त उहो सियासी इस्तेहकाम उतां न पैदा थींदो। जीअं फयाज़ साहब ॻाल्हि कई त कानून साज़ी ज़ाहिर हुकूमत खे करणी आहे, हुनखे नंबर पूरो आहे। एहतिजाज सां ई कानून साज़ी रोके न सघंदा, एहतिजाज सां ई बजट रोके न सघंदा। हा, जेकॾहिं धरना थी हणंदा, रोडनि ते निकिरंदा, उन खां पोइ उन सूरत में सियासी इस्तेहकाम जी फिज़ा जेका उहा उनजी का प्रिपरेशन तयारी नज़र अचे पई तव्हांखे त ही रोडनि ते बि निकिरी सघनि पिया? न, मुंहिंजो न आहे ख़्यालु, छाकाणि त कुझु शयूं अहिड़ियूं फिक्स अहिड़ा आहिनि हिननि खे रोडनि ते निकिरण जी हाणे इजाज़त न हूंदी। 2014 में कुझु बि सूरत हाल हुई, उन वक़्तु इदारे जी सपोर्ट हुई धरणे खे, उन वक़्तु मुकमल सहूलियतकारी हासिल हुई। हिन दफ़े हुनजे अगेंस्ट आहिनि शयूं। हिन दफ़े पूरी कोशिशि कई वेंदी त मुल्क खे जेको इस्तेहकाम जो शिकार कंदी जेका बि कोशिशि आहे उनखे मूंखे लॻे थो इदारे जो फ़ैसिलो आहे उनखे कुझु न वेंदो। ऐं सियासी एहतिजाज जी ॻाल्हि नथो कयां, आउं ॻाल्हि कयां थो मुल्क खे सियासी इस्तेहकाम पैदा करण लाइ इंतज़ार जी कोशिशि आहे। किथे धरणो हणिजे, रोड ब्लॉक कजनि, रस्ता ब्लॉक कजनि, क्लियर ते मैसेज ॾिजे त पाकिस्तान जेको आहे उहो हिकु दफ़ो ॿीहर सियासी इस्तेहकाम जो शिकार आहे। सरमायादार खे पैगाम वञे, कारोबारी माण्हू खे पैगाम वञे, इन्वेस्टर खे पैगाम वञे, त इहा इजाज़त हुननि खे नथी त इमदाद साहब, हुकूमत जे अॻियां ऑपोज़िशन त हिकिड़ो चैलेंज आहे ई आहे, पर गॾोगॾु IMF जूं शर्तूं, जीअं त हाणे IMF इंडायरेक्ट टैक्सेशन जी बि शर्त रखी छॾी आहे, महांगाई जो वॾो पहाड़ अॻियां बीठो आहे, त हिन हुकूमत जे लाइ उहो बि वॾो चैलेंज तव्हांखे नज़र अचे पियो? ही मुंहुं ॾेई सघंदा? ऐं वरी उन ई दौरान जेको आहे ही सभु जेकॾहिं रोडनि ते निकिरनि था त पोइ ॾाढो ॾुखियो न थी वेंदो मौजूदा हुकूमत जे लाइ? बिल्कुलु, जेकॾहिं रोडनि ते का तहरीक कंदी त हुकूमत में ज़ाहिर आहे उहो मुश्किल पैदा कंदी। पर हाणे हिकिड़ी जेका तहरीक हुनजी हिस्ट्री आहे पाकिस्तान जी, का बि जेका तहरीक रोड रस्तनि वारी तहरीक आहे, सवाइ हिकु तहरीक हुजे उहा जेका सिविलियन गवर्नमेंट जे ख़िलाफ़ हुजे, उहा एस्टेब्लिशमेंट जी मर्ज़ी मंशा खां सवाइ नाहे हली कॾहिं बि, उनजी सहूलियतकारी सां हली आहे। पहिरियों भेरो आहे त एस्टेब्लिशमेंट अहिड़ी कंहिं तहरीक खे रोकण जी कोशिशि कंदी, उनजे करे मूंखे नथो लॻे त काॾी वॾी तहरीक उथंदी। मौलाना फज़लुर रहमान साहब खे कोशिशूं थींदियूं आहिनि। नवाज़ शरीफ़ साहब उन्हनि सां मुलाक़ात कई हुई, आसिफ ज़रदारी साहब उन्हनि सां हिकु ॾींहं में मुलाक़ात कंदा, त मौलाना साहब खे मुंहिंजो ख़्यालु आहे त हुननि जा पुराणा दोस्त वापसि वठी ईंदा सिस्टम में। मौलाना साहब खे अंदाज़ो आहे त हू सिस्टम खां ॿाहिरि जेकॾहिं रहिया त हुनखे कहिड़ो नुक़सानु थींदो। उनजे करे मौलाना साहब को सिस्टम खां ॿाहिरि रहंदा ऐं नई इमरान ख़ान साहब मूंखे लॻे थो हथु मिलाईंदा। उनजे करे को अहिड़ो वॾो मूंखे का वॾी तहरीक सियासी तहरीक फौरी नज़र न पई अचे रोड्स ते। महांगाई हुकूमत जा असर चैलेंज हूंदी। ठीक है, ठीक है। फैसल, आखिरी ॻाल्हि ते तव्हां कॉमेंट करणु चाहींदा त ऑपोज़िशन खां अलावा महांगाई थी वई या IMF जूं शर्तूं, ही हुकूमत मुंहुं ॾियण जे लाइ बाक़ाइदा तौर ते रेडी आहे? एक्सपीरियंस आहे? ॾिसो, मईशत वॾो मसइलो आहे ऐं वज़ीर आज़म साहब जेका पंहिंजी पहिरीं तक़रीर कई उनजो वॾो हिसो जेको आहे हुन ॿुधायो पए त जेको आहे बिजली जो सर्कुलर डेट जेको आहे उहो 2300 अरब रुपया पहुची चुको आहे। गैस जो सर्कुलर डेट जेको आहे उहो 2900 अरब रुपया पहुची चुको आहे। हुन ॿुधायो पए अंग अखरनि सां त PI ते कर्ज़ो जेको आहे 800 अरब जेको आहे उहो थियो आहे। त हुन ॿुधायो पए त पहिरें ॾींहं खां वठी 7000 पंहिंजो अरब रुपयनि जी असां उनखे हुकूमत खे उहो जेके पंहिंजो मईशत जा जेके चैलेंजिस आहिनि उनजो इज़हार जेको आहे वज़ीर आज़म पाण पंहिंजी पहिरीं तक़रीर में कयो आहे। हाणे उनखे एड्रेस करण लाइ प्लान जेको आहे उहो ज़ाहिर न ते हुकूमत रंडो आहे। बिल्कुलु ईंदड़ ॾींहंनि में असांखे ख़बर पवंदी। वॾी महिरबानी फयाज़ साहब तव्हांजी ऐं इमदाद साहब त तव्हां सां गॾु मौजूदु आहे। नाज़रीन, वॾो को प्रोग्राम में डिस्कशन कईसीं त ही हाणे क़ौमी असेंबली में जेके अॼु हीटेड डिबेट्स थिया, आर्ग्यूमेंट्स जी ॾे वठि थी पई, उहे तव्हांखे ॾेखारिया बि सी। ऐं गॾोगॾु हुकूमत जे लाइ मुआशी चैलेंज तमामु घणा उन्हनि खे मुंहुं ॾियणो पवंदो ऐं वज़ीर आज़म साहब पाण बि हिन ॻाल्हि जो इज़हार करे चुका आहिनि। सो ज़ाहिर ईंदड़ ॾींहं में ख़बर पवंदी त हू कहिड़ा प्लान्स ऐं कहिड़ियूं स्ट्रैटजीस खणी करे अचनि था ऐं
पोइ ई ॾिसंदासीं त छा उन्हनि सां मुल्क जे मुआशी मसइलनि जो हल निकिरे थो या न। असांखे ॾींदा इजाज़त, मुलाक़ात थींदी सुभाणे। अल्लाह हाफ़िज़।